लालकड़े में सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ऐं चाइनीज़ गैंसो कंपनी जे अमलदारनि जो सफ़ाई बाबति कयल दावाऊं धूड़ थी वयूं आहिनि, जॾहिं त सफ़ाई जो अमलो शहर नज़रपाड़े जे खोखर घटी, पेंस कॉलोनी, मक्सी पाड़ो, रहमतपुर ॻोठ शाहू बोराव, लतीफ़ कॉलोनी, सिकंदर कॉलोनी समेत ॿियनि इलाक़नि मां गंद कचिरो खणण बदिरां वीडियो गेम खेॾण में मसरूफ़ थी वियो, जंहिं सबबि इलाक़ावासी पंहिंजी मदद पाण ते सफ़ाई सुथराई करण लॻा। पर अफ़सोस जे अहिड़े मामले ते सिंध हुकूमत, ज़िले इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदा को बि नोटिस नाहे वरितो। इन सिलसिले में शहरीन मौला बख्श सुमरो, जमील अहमद बोहड़, उमेर रोंघो, अरसलान मक्सी, ख़ादिम हुसैन भुट्टो, वसीम मीराणी ऐं जावेद मंगी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ऐं चाइनीज़ गैंसो कंपनी जे अमले जो सफ़ाई बाबति असांजे इलाइक़े में को बि किरदारु न आहे, जो त सफ़ाई जो अमलो सिर्फ़ु सियासी सिफ़ारिशुनि ते बासरनि जी घटियुनि में सफ़ाई करण खां पोइ आराम सां वञी पियो। गेमुनि जी दुकाननि ते रांदि खेॾंदे नज़र थो अचे। अहिड़ियूं वीडियोज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सोशल मीडिया ते पिणु वायरल थियूं आहिनि, पर तंहिं बावजूदि सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ऐं चाइनीज़ गैंसो कंपनी जे अमलदारनि को बि नोटिस नाहे वरितो, जंहिं करे असां मजबूर थी पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजे इलाइक़नि में सफ़ाई करण सां गॾु गंद किचिरो खणण ते मजबूर थी विया आहियूं। हुननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, लाड़काणे जे ज़िले इंतज़ामिया, चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी ॼाणायल इलाइक़े में सफ़ाई सुथराई कराए शहरियुनि खे रिलीफ मुहैया कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।